अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अनमोल ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो हाला न्यूज़ टीवी। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, शहदादपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे अमीर हैदर। शहदादपुर में पसंद जी शादी कंदड़ नौजवान जोड़े पारां तहफ़ुज़ लाइ अपील। कराची जे रहवासिन हूदिया पठान अली रज़ा भट्टी सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पसंद जो परिणो कयो। हूदिया पठान कराची जे रहवासिन चयो त मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। मुबैना तौर जान जा दुश्मन बणिजी विया आहिनि। कूड़ियूं FIR बि करायूं अथनि ऐं हाणे पैसनि जी घुर कनि पिया। जेके मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी पैसनि जे एवज़ कराइणु चाहिनि था, जंहिंमें मां राज़ी न आहियां। पर हाणे मुंहिंजे मुड़ुस खे बि ख़तरो आहे ऐं मां निकाह बि पंहिंजी मर्ज़ी सां कई आहे। आला ऑफिसरनि, वस वारनि ऐं कोरट ज़िले सां साॻड़ में बि बयान ॾिना आहिनि ताकी मूंखे मुंहिंजे मुड़ुस ते को हमलो या कानूनी कार्रवाई न करे सघनि। वो क्यों मांग रहा है पैसे? मेरे घर वाले मम्मा वगैरह सब बोल रहे हैं कि पैसे दो, तो इस वजह से। पैसे मना आपके दो? जी। अच्छा, उनका नाम क्या क्या है? मोहम्मद फरहान, मोहम्मद फराज जी, नईम, कामरान और मेरी मम्मा। अच्छा, ये भाई का नाम, इसका शोहर का आपके? अली रज़ा। अली रज़ा। ज़ात क्या है होगी जी? पंजाबी। पंजाबी भट्टी है ना जी। अच्छा अच्छा, कोरट में शादी होगी आपकी इधर से? जी। कहाँ पे? मेहरा खान जी। अभी आप कोरट में मना जो है सांगड़ में बयान देकर आई हो गया? सांगड़। अच्छा।